अस्सलाम वालेकुम। अवां ॾिसो पिया फास्ट न्यूज़। मां आहियां साजिद कोराई। ख़बर शामिल कंदासीं जरवार मां। जरवार वेझो ॻोठ नथो कबोल जो रवासी इस्माइल पिताफ़ी गुज़िरियल केतिरनि सालनि खां वठी कारी कमनि जे मुज़ी मर्ज़ में मुब्तला हुजण करे ज़िंदगी जे बवाटे ते बेयारो मददगार बणियल। गुज़िरियल केतिरनि सालनि खां कारी कामण में वरतल आहियां। पैसो न हुजण करे इलाज नथो कराए सघां। बीमारी सबबि घर अंदरि कंहिं मसीह जे मदद जो मुंतज़र आहियां। केतिरनि ॾींहंनि खां माली सहायता न हुजण करे इलाज बंदि थी वियो आहे। मुंहिंजे वसवरनि ऐं तक जे चूंडियल नुमाइंदनि तोड़े DC घोटकीअ खे निमाणी अपील आहे त मुंहिंजो सरकारी ख़र्च ते इलाज कराए मुंहिंजी ज़िंदगी बचाई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट।